नाज़रीन मेरे ख़ास बेरो टाइम आहे अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं ढोरो नारो वेझो जेको कलांकर ढंढ आहे उते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ जेका कलांकर ढंढ आहे हीअ जेको खिपरो तालुको खे लॻे थी, ढोरो नारो खे लॻे थी, ऐं हीअ ख़ासि तौर ते अछड़ो थर कहलायो वञे थो। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन इलाइक़े जे अंदरि हिते जेके मल्हार रहनि था, मच्छियूं मारीनि था, हिते जेके बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हिननि जे न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न हिननि जी स्कूल आहे, न हिननि माण्हुनि खे का अहिड़ी सहूलियत बि आहे। हिते जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र मच्छी मारण ते आहे, हीअ जेके 24 कलाक वेही पंहिंजो जेके ॼार विछाए मच्छियुनि जे इंतज़ार में हूंदा आहिनि, जी ॼार में मच्छियूं अचनि, उन खां पोइ जी हितां खणी वेंदा आहिनि मिरपो ख़ासि या हैदराबाद या कराची। उहो बि हिननि खे जेको अघु सही न पियो मिले हितां जे रवासियुनि सां, हितां जे मल्हानि जो इहो चवणु हो त असां जेके मच्छी असांजो कारोबार मच्छी ते आहे, असांजा जेके गुज़र सफ़र इन ते आहे, न असांखे का नौकिरी आहे, न असांखे को अहिड़ो रोज़गार जो ज़रियो आहे। त हीअ मल्हाह जेके आहिनि ॾींहुं राति, चाहे सर्दी हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे रस्तो हुजे, चाहे न हुजे, पर हिननि ग़रीब मिसकिननि जो हिननि जो कारोबार सॼो इहो आहे। हिते जेको हुकूमत पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, ग़रीब माण्हुनि खे जेके रोज़गार जा मौक़ा ॾिना वेंदा, उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। मगर अॼु असां जेके हिते अछड़े थर जे इलाइक़े में या हिन कलांकर ढंढ ते पहुता आहियूं, हिते जे माण्हू जेके पीअण जे पाणी जा खोड़ सारा मसइला आहिनि। हिते नलकनि जे ज़रिए खे पीअण जो पाणी मिले थो, ॿियो को बि अहिड़ो रोज़गार जो ज़रियो न आहे। हिते जे माण्हुनि वटि न हितां जा चूंडियल नुमाइंदा अचनि था, न के अहिड़ी शहरी तंज़ीमूं या के NGOs अचनि थियूं। मगर हिननि माण्हुनि जो तव्हां पाण ॾिसो था त ॾींहुं राति जेको आहे हिन ढंढुनि ते वेही हिननि जे आसिरे में वेठा हूंदा आहिनि त असांजे मच्छियूं अचनि त असां पंहिंजो इहो कारोबार करे पंहिंजनि बचनि जो पेट पालियो। हिते जेके खोड़ सारियूं हुकूमत जूं वॾियूं दावाऊं आहिनि त असां रोज़गार जा मौक़ा फ़िराम कया आहिनि, मगर हिन इलाइक़नि में असां इहो ॾिठो आहे त न हिते का सहूलियत आहे, न हिते कहिड़ा रोज़गार जा मौक़ा आहिनि। हितां जे माण्हुनि जो सिर्फ़ु गुज़र सफ़र जेको आहे मच्छियुनि ते आहे या ॿेड़ियुनि ते पंहिंजो जेको गुज़र सफ़र कंदा आहिनि। उन में जा नंढड़ा मासूम ॿारड़ा हुजनि जेके पेरनि उघाड़ा करे ॿारड़ा जेके हलनि पिया, का बि रस्तनि जी सहूलियत कोन्हे। ऐं अचो त उन हवाले सां हितां जा जेके मल्हाह आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। नालो छा आहे तव्हांजो? कालू केरु आहियो पाण? साईंस मला तव्हांजो भला हिते जे माण्हुनि जो या गुज़र सफ़र छा ते आहे, कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? साईं असां मसला या न मच्छी मारियूं था, मच्छियुनि जा डंडनि जा पाणी खारा थी विया आहिनि, पाणी घटि थो मिले, ऐं हेल बरसाति बि कोन थियूं, पाणी घटि थो मिले, ऐं हिते जेको अहिड़ो ऑफिसर बि कोन थो अचे जेको असांजी पोल्यूशन ॾिसे। ऐं हिते असांखे ना नलका था मिलनि, ना को अहिड़ो असांजो कारोबार आहे अहिड़ो। ऐं बसि इहो कुझु काठियुनि ते गुज़र करियूं था, ॿी छोटी छोटी नंढी मच्छी आहे उन ते गुज़र करियूं था। ॿियो अहिड़ो असांखे माना हिते को अहिड़ो को प्रोग्राम को अहिड़ो को ऑफिसर हिते अचे कोन थो जो असांजो हिते मसइलो हल करे। केतिरी मच्छी रोज़ भला मारे, केतिरा माण्हू मारींदा आहियो? हिकिड़े घर जो गुज़र सफ़र हली वेंदो आहे? हिते माना 4 किलो 5 किलो 4 किलो 5 किलो नंढा पापलेट, को 2 किलो 2.5 किलो 4 किलो 5 किलो हिकिड़ो माना माण्हू मारी ॿेड़ी वारो बतेले वारो मारे थो। केतिरी क़ीमत में वेंदा आहिनि? क़ीमत उहो माना 100 150 क़ीमत निकिरंदी आहे। केॾांहुं मोकिलींदा आहियो उहो? जेकॾहिं मिरपो ख़ासि मोकिलींदा आहियो या ॿिए ढोरनारो उमरकोट ढोरनारो उते मोकिलींदा आहियूं। बसि एतिरी घणी ख़ासि मच्छी कोन्हे जो वरी मीरपुर ॾे मोकिलियूं। थोरी आहे पोइ भला जे सभिनी घोड़नि जी आहे, अधु मण 15 किलो 20 किलो 25 किलो थी त हिते ढोरनारो या उमरकोट आहे, इन में छा ते खणी वेंदा आहियो मच्छी जेका तव्हां 15? घोड़नि ते साईं वेंदा आहियूं। जी हा, घोड़नि ते रसाईंदा आहियूं। इन मञा भला तव्हांजो छा गुज़र सफ़र थी वेंदो आहे? गुज़र सफ़र त इन मां कोन थो थिए, पर मिड़े ई वक़्तु हलायूं पिया। कुझु काठी शांबो, कुझु काठी मां गुज़र कयूं था, कुझु इन मच्छीअ मां कयूं था, मिड़े ई वक़्तु पिया कढूं, बाक़ी मज़ो कोन्हे। ॿियूं भला तव्हां कहिड़ियुनि सहूलियतुनि खां वांझियल, कहिड़ियूं सहूलियतूं हिते कोन आहिनि? हिते लाइट जो मसइलो, पाणी कोन्हे का, रस्तो कोन्हे का, रोड कोन्हे का, हर जाइ ते रोड आहिनि। असांखे रोड जो वॾो मसइलो आहे। असीं हिते शहर ॾे वञूं था, असांखे वॾो मसइलो आहे, रोड जो वॾो खपा, रोड कोन मिलियो आहे। हितां जा भला जेके चूंडियल नुमाइंदा तव्हां वटि ईंदा आहिनि, MPA MNA या को? साईं हिते अचनि कोन था। इलेक्शन में ईंदा आहिनि? इलेक्शन में ईंदा आहिनि। केरु ईंदो आहे इलेक्शन में? इलेक्शन में इहो हाजी ख़ालिद ईंदो आहे। इन जा माण्हू ईंदा आहिनि असांखे हिते ॿुधाइण वठणु, पोइ असीं हिते वोट ॾींदा आहियूं। सिर्फ़ु हितां जा जेके नुमाइंदा तव्हांजा इलेक्शन जे टाइम ते ईंदा आहिनि, उन खां पोइ वोट वठण खां पोइ केरु माण्हू केरु कोन ईंदो आहे साईं। पोइ केरु तव्हांजे भला ॿारनि जी तइलीम जो कीअं मसइलो आहे? तालीम ॿारनि जी आहे कोन का, हिते स्कूल आहे कोन का। घणनि माण्हुनि आसरा ॾिना, स्कूल ॾियूं था घणे आसरा ॾींदे हिते फ़ोटू कढियो वञनि, जायूं ॾिसो वञनि, ॾियूं था इहे माना मसइला ईअं ई पिया हलनि। केतिरा इलाइक़ा हूंदा जेके हिते जो जिते पाण वेठा आहियूं, जिते पाण वेठा आहियूं, इहा कहिड़ी जाइ आहे? हीअ जाइ ढंढ किलांगर आहे। जी हा, उमरकोट ऐं ढोरनारे खे लॻे थी इन रस्ते ते। केतिरा अहिड़ा ॻोठ हूंदा जेके इन्हनि सहूलियतुनि खां महरूम हूंदा? हिते ॻोठ माना साईं असां मल्हान जो ॻोठ त हिते माना हमचोर त हिते हिकिड़ो आहे, ॿियो ढोरनारे ॾे ॾेई आहिनि। हिन ढंढ ते मथां वेठा आहियूं, हिकिड़ो ई ॻोठ आहे। ॿिया माण्हू जेके पासे में वेठा आहिनि, को राजड़ का ॿी क़ौम आहे, उहे बि वेठा आहिनि। किन वटि सहूलियत आहे, किन वटि वरी कोन पए। हिते भला माण्हू ख़ुदा न करे सघो बीमार थी वञे या कोड़ो माण्हू मौत मयत थी वञे, उनखे कीअं खणी वेंदा आहियो? असां त ॾिठो हिते न मोबाइल फ़ोननि जी सहूलियतूं आहिनि, कुझु कोन्हे हिते। असांखे ॾुखाई तकलीफ़ जाम आहे। रोड बोड न, जाइ न, रस्तो न, ॻाल्हि न गत, पोइ मिड़े ई टाइम गुज़ारणो आहे। बाक़ी
हिते असांजो मन मसइलो हल सही न आहे। नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे अली ग़ुलाम मल्हा जेको हितां जे मच्छी जो वापारु कंदो आहे। हितां खां मच्छी या मुख़्तलिफ़ डंडनि तां मच्छियूं खणी उन खां हैदराबाद या कराची लाइ मोकिलींदो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। इहो अर्ज़ु आहे त असीं ग़रीब माण्हू आहियूं, पोइ वीचारा 2-2 किलो करे मच्छी 2-2 मण करे 2 मण 1.5 मण करे खणी वेंदो आहियां हैदराबाद, मीरपुर मोकिलींदो आहियां। वापारी माण्हू आहियां, हा वापारु कंदो आहियां मच्छी जो। हीअ वीचारा ग़रीब माण्हू हिनखे चवंदा आहियूं भई वारो को धंधो कयो, हीअ चवनि असीं ग़रीब आहियूं, बुख था मरूं, धंधो कोन्हे, पैसो कोन्हे। हाणे चइबो आउं पाण मिसकिन माण्हू एतिरो अॼु वारी फेरी कयां थो, ऐं घरजी पाण कमु कंदासीं त पाण खे सहूलियत थींदी, हर ॻाल्हियूं थींदियूं। उन करे मण तव्हां चओ था मच्छी खणी वेंदा आहियूं, 1.5 मण खणी वेंदा आहियूं। मण या 1.5 मण मच्छी केतिरनि ॾींहंनि जे अंदरि कढंदा? साईं 4-5 ॾींहं, 6 ॾींहं, 7 ॾींहं बि थींदा आहिनि, 4 ॾींहं बि थींदा आहिनि, 6 ॾींहं बि थींदा आहिनि, पोइ उहो खणी वेंदा आहियूं। बाक़ी ईअं जेका मच्छी नंढी पापलेट आहे उहो थिए थो किले में 6-7 दाणा तुरनि था। हीअ वीचारा खणंदा, को 5 किलो मारे, को 10 किलो मारे, उते खणी वेंदा, पोइ उन्हनि खे वरी खणी वरी ॿियनि खे ॾींदो आहियां। उहा पापलेट मच्छी केतिरो किलो वेंदी आहे या कहिड़े हिसाब सां? साईं वेंदी आहे 40 रुपया वञे थी, 50 वञे थी, हीअ 25 रुपया 30 रुपया हीअ ॾींदा आहिनि असांखे। उहो असीं खणी अॻिते वरी 50 रुपया 40 रुपया किलो हलंदा आहियूं। हिते केतिरियूं ढंढूं आहिनि भला हिन इलाइक़े में, कहिड़ियूं कहिड़ियूं ढंढूं आहिनि? साईं ढंढूं इहो आहे त कलांकर ढंढ हींअर पाण वेठा आहियूं, अॻिते हिन खां परते आहे पंहिंजो बुर्ती आहे, परियां सिरोही आहे, पोइ उन खां मथूण आहे, पोइ पालारो आहे। इहे ढंढूं सॼियूं आहिनि, पर उते ज़मींदार केरु भरो चवनि मारण कोन था ॾियनि। इहे वीचारा ग़रीब वञनि, ॿधियो वञनि। आउं हितां वियो हुउसि, हिननि खे हिकिड़े खे कुटियूं पोइ वियोसि, उनजा रच बच फुरियऊं, उहा वठी आयुसि। छोकिरो बि हिते पंहिंजे मुंहुं वेठो वरी सां ॻाल्हाईंदो। मच्छियूं भला हिते कहिड़े कहिड़े क़िस्म जूं आहिनि? केतिरियूं मच्छियूं आहिनि जेके वधीक क़ीमत में विकामनि थियूं? उहा कहिड़ी मच्छी आहे? कुरड़ो मच्छी रहू, कुरड़ो जेको मच्छी उहो सुठो आहे। सिंगारी जेका आहे उनजो बि रेट सुठो आहे। पर इहा अॼु मच्छी अॻे त कलांकर में जाम हूंदी, हाणे मच्छी उहा आहिनि कोन। मच्छी बीह रहियूं, कॾहिं क़िस्म जी थिए न त इहो पापलेट मरे थो। ॿियनि ढंढनि वीचारनि न वञनि, उतां उतां पट सट करे ईंदा आहिनि। मुंहिंजो बि गुज़रान थींदो आहे, हिननि जो बि थींदो आहे। न हितां तव्हां हिननि सां कहिड़े हिसाब सां मच्छी वठंदा आहियो? हितां सां आहियूं खणंदो आहियां 200 रुपया किलो खणंदो आहियां मच्छी। हा कुरड़ो जेको आहे 250 रुपया खणंदो आहियां, पर कुरड़ो कोन्हे को क़िस्म जी थिए थो। बाक़ी पापलेट थींदा आहिनि, इहो ई मच्छियूं ऐं आहिनि। उहो कुरड़ो भला बाज़ार में केतिरे किलो वञे थो? उते 400 रुपया वञे थो, 350 रुपया किलो वञे थी। इहो किथे तव्हां ढोरो नारो ॾियो था? ढोरो नारे ॾींदा आहियूं, मीरपुर ख़ासि खणी वेंदा आहियूं, हैदराबाद बि खणी वेंदा आहियूं, ॿाराड़ी ते मोटरसाइकिल ते बि विकिणंदा आहियूं। थोरी हूंदी आहे त मोटरसाइकिल ते खणी विकिणंदो आहियां ज़मींदारनि में। हा को अहिड़ा दोस्त ईंदा आहिनि त उहो ऑडर कंदा आहिनि त उन लाइ खणी वेंदो आहियां। मिड़ी पेट गुज़र आहे। ॿिया भला हिते मल्हानि जा कहिड़ा मसइला आहिनि? के बुनियादी सहूलियतूं? इहे आहिनि त हिननि जो का बि सहूलियत कोन्हे, वीचारा ग़रीब आहिनि। को तो ॻाल्हि कई पहिरीं अर्ज़ु कयो त इहे हाणे छा आहे त माण्हू मयत थी वञे, को बीमार थिए, पोइ मूंखे फ़ोन कंदा आहिनि बाबा गाॾी करे अच, असां हीअ हल मसइलो थी वियो आहे। पोइ गाॾी कराए ऐं ईंदो आहियां त बाबा हलो पैसा आउं थो भरियां, ऐं माण्हू त न मारियो, नुक़सानु त न कयो। पोइ इहे ख़बरूं वीचारूं आहिनि, वीचारा मिसकिन आहिनि। इन्हनि सां जेका थी सघे मदद कयो। पर हिन मच्छी खां अलावा ॿियो को हिते शिकार थिए थो? ॿियो शिकार कोन्हे साईं, मच्छी आहे बसि। अॻे त पखी वखी जाम हूंदा, हाणे पखी आहिनि कोन। हाणे ढंढ कहिड़ा पखी हूंदा? हाणे किथे आहिनि उहे पखी? उहो अॻे हूंदा आहिनि, आड़ियूं हूंदियूं आहिनि, ढुगोशियूं हूंदियूं आहिनि, थोरांदा हूंदा आहिनि, ॿुहाड़ हूंदी आहे, पर चिकला हूंदा आहिनि, पर इलाही क़िस्म हिन जा पखियुनि जा आहिनि। उन करे अर्ज़ु कयूं था त छा था चऊं त मथां बीमारी पई वई, पखी जेको रोकिजी वियो, को मारिजी वियो, को कीअं थियो। हाणे पखी अॻु में रुपए मां हाणे 4 आना मस पखी अचे थो हिते पाण। न हीअ मच्छी भला छा या पाणे डंडनि में पैदा थिए थी या हिननि खे का तव्हां दाणो वग़ैरह या को अहिड़ो ॿिज उछलाईंदा आहियो? छा त हीअ तव्हां पंहिंजो ढोरो ॾिसी आया आहियो, इन ढोरे मां पाणी छंडणु अचे थी, हिन में पोइ मच्छी थींदी आहे, पोइ मारंदा आहिनि वीचारा, इहो बि गुज़रान थींदो आहे। बाक़ी ॿियो ज़ाती जेको हिते ॿियो कोन्ह थींदो आहे। इहो ई थींदो जेको छंडण मां मच्छी ईंदी आहे, ॿिज नंढो उहो वॾो थींदो, उहो पेट गुज़र कंदा आहिनि। ॿियो सभु खलो हिते भला मल्हानि खां अलावा ॿिया माण्हू बि ईंदा आहिनि हिते जेको घुमण या तफ़री करण लाइ? जाम ईंदा आहिनि, फ़ौज ईंदी आहे, पुलिस वारा ईंदा आहिनि, हर माण्हू ईंदा आहिनि हिते। पंहिंजो ॿार वठी उन्हनि खे उहो छा चवंदा आहिनि, जीअं हिकिड़ो मिलंदो आहे यार उहो ॿारनि जो सालगिरह कंदा आहिनि। जाम काफ़ी माण्हू हूंदा, यका ईंदा आहिनि, माण्हू गॾु ईंदो आहे, पोइ यका माण्हू हीअ वेंदा आहिनि, पोइ सालगिरह कंदा, पोइ ॾिना मोर हणंदा, पोइ हीअ वीचारा ग़रीब आहे, पोइ हिते मानियूं कनि, देगियूं लाहिनि, पोइ सॼा ॿार ॿिया जेके वेठा सभु टोटल विच मानी खाईंदा आहिनि, पोइ जेका बचंदी उहो ॾींदा आहिनि, कुझु पैसा ॾींदा आहिनि। ये कहिड़ी सीज़न में? बरसातनि में ईंदा न? हीअ त थर लॻो पिया सॼो। इहे बरसाति जे टाइम ईंदा आहिनि। जी हा। हाणे भला हिन मौसम में अचनि कोन था? न हिन मौसम में कोन ईंदा आहिनि, सियारे में कोन ईंदा आहिनि। वरी बरसाति तयारु थी पोइ जेकियूं गाॾियूं माण्हू हले किथे किथे वेंदा आहिनि। पर हींअर त सियारो आहे, चलो मच्छी वधीक हले थी। गर्मियुनि में भला छा पोइ हिननि मल्हानि जो कीअं गुज़र सफ़र थिए? बसि सही जेको हींअर गुज़रान इहो ई पियो हले बसि। गर्मियुनि में बि पोइ मच्छी किनियूं थी वञनि, पोइ हिन खां हिकिड़े दफ़े खणी वियोसि मीरपुर खां त 2 मण मच्छी खणी वियुसि, वञे गटर में उछलायमि। हिन चयो पैसा ॾे, मुंहिंजो बाबा मच्छी उछलाया, मां पैसा छा ॾियां, मच्छी वई ख़राबु थी। हीअ वेठा रूपरा भले पुछी ॾिसो। इहे ख़बर चारूं हाणे वधीक
जो ग़रीबनि जी महिनत के जेको थिए तव्हांखे जेको अॻिते पोइ मोकिलियो। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं या जेका ढंढ कलाकार आहे हिते जेके मलाह वेठा आहिनि पंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार वठी हिते तव्हां ॾिसो वारियुनि जे धिकनि ते वेठा आहिनि। हिननि सां असांजी बि ॻाल्हि ॿोल थी। तव्हां हिननि जे ॿारनि जी बि हालत ॾिसी सघो था। हीअ जेके मिटी में भरिया पिया आहिनि, जेके पेरनि उघाड़नि ही ॿार मासूम ॿार जेके वेठा आहिनि, हिननि जे वॾनि बि इहो चवणु आहे त असां इंतज़ार में वेठा आहियूं, ॼारूं आयूं आहिनि, मच्छूं निकिरनि थियूं त असां पंहिंजो रोज़गार कमाए सघूं। चाचा, नालो छा आहे तव्हांजो? नालो साईं अकबर केरु आहियो पाण? मला की वेठा आहियो हिते? वेठा कलाक ॾिण ते हा, ऐं ॼार ॿार आया न नंढा पापड़ लॻनि था, बेरोज़गार आहियूं। सो हाणे असांखे रोड बि कोन्हे को, असांखे तकलीफ़ जाम आहे ऐं नलकनि जा पाणी बि खारा न। सो महिरबानी करे असांखे कुझु ॾिनो वञनि कुझु। चाचा हिते भला तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो भला हिन मच्छी ते? न न न भई गुज़ार पर असांजो कोन थो थिए सही, ग़रीब आहियूं न, गुज़ार हले ई कोन थो। सो असांजो मसइलो वॾो थी वियो आहे। केतिरी देरि ताईं तव्हां हिते वेठा हूंदा आहियो? हिते असांखे सालनि जा साल थी विया आहिनि साईं। न हिते जेको तव्हां मच्छी मारण जे इंतज़ार में जेको वेहो था, केतिरी देरि हूंदा? हिते 2-3 कलाक हूंदा आहिनि हुन में। सो हुन में लॻाईंदा आहियूं ॼार, पोइ 2 किलो मारियूं, कॾहिं 3 किलो मारियूं, कॾहिं 4 किलो मारियूं। 2 किलो या 3 किलो मञा केतिरे जी वेंदी आहे उहा मच्छी? उहा साईं 100 जी बि वेंदी आहे, 50 जी बि वेंदी आहे, 70 जी बि वेंदी आहे। माना सभु मच्छी 3, 4, 5 किलो लॻंदा आहिनि, एतिरे अंदाज़ में वेंदी आहे। न पोइ हिकिड़े घर जे अंदरि 5 या 7 भाती हुजनि त पोइ भला तव्हांजो गुज़र सफ़र कीअं आहे? मानी टिकी तव्हांखे मिलंदी आहे, अटो वठंदा आहियो या ॿियो को सामान वठंदा आहियो? गुज़र सफ़र तव्हांजो आहे या इहे बुखे पेट बि सुम्हो था? न न काठियूं वाठियूं करे विकिणंदा आहियूं ऐं केॾी घटि केॾी वधि मच्छी लॻंदी आहे, केॾी खाईंदा आहियूं, केॾी वेठा हूंदा आहियूं। ग़रीब माण्हू छा कंदो, रोज़गार जीअं न आहे त उहो माण्हू छा कंदो? मिड़ी काठियूं विकिणी पेट भरंदा आहियूं। केॾी महिल मच्छी लॻंदी आहे, केॾी महिल गंद जो पाणी जो खारो। हाणे इहो जेको मिठो करणु घुरिजे। ही तव्हांजा नंढड़ा मासूम ॿार जेके वेठा आहिनि, पेर उघाड़ा करियो, मिटी में भरिया पिया आहिनि, भला हिते को स्कूल या का सिहत जी सहूलियत या अस्पताल वग़ैरह आहे न? न न हिते कोई स्कूल आहे न, कोई न को अस्पताल आहे। असीं भई थर में वेठा आहियूं जहिड़ो करे त हिते असांखे सहूलियत का बि कोन थी मिले अञा। कहिड़ी अपील कंदव, तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे? असांखे डंडियूं मिठियूं करणु घुरिजनि, पाणी मिलनि, तोखे ॿुधायां त रोड ठहे ऐं असीं जो थर में वेठा आहियूं। असांखे भले अस्पतालूं मिलनि हिते, जाके स्कूल मिलनि ऐं असांजा जेको नलका भले मिलनि, खारा पाणी जा ठहनि नलकनि जा। ही जेके तव्हां वटि वोट वठणु अचनि था, उन्हनि खे उन महिल तव्हां कोन ॿुधाईंदा आहियो त असां सां ई मसइला आहिनि? साईं हुनखे मसइलो ॿुधाईंदा आहियूं, पर असां अॻिते ॿुधनि कोन था। असीं ग़रीब माण्हू उहे बि कोन था ॿुधनि, वोटनि वारा बि कोन था ॿुधनि साईं। ही ढोरे नारे खां केतिरा किलोमीटर परे आहे जेतिरो तव्हांखे ही रोड कोन पियो मिले? हितां जहिड़ो करे त हा 5 किलोमीटर जो 5 किलोमीटर आहे परे। जेकॾहिं 5-6 किलोमीटर रोड मिली वञे तव्हांखे त तव्हां हितां जेका मच्छी आराम सां खणी सघो था? हा साईं, पोइ सभु आराम सां खणंदा आहियूं। रोड एतिरो मिले त आराम सां मच्छी खणंदा आहियूं, आराम सां वेंदा, बीमारी सहूलियत थी वेंदी, हर शइ जी असांखे सहूलियत थी वेंदी रोड जे हिसाब ते। कंहिंखे वोट ॾिना हींअर भला तव्हां? वोट नानक ख़ालिद खे, मींहं खे ख़ालिद खे, उन बि राति असांखे उहो बि कोन थो करे बाबा। सो हाणे आयो आहे इलेक्शन खां पोइ आयो आहे, चूंडिजी वियो, हारिजी वियो? न न आयो ई उन खां पोइ आयो ई कोन्हे को, उहो चूंडिजी वियो। हा उहो चूंडिजी वियो पर आयो कोन। तरको हाली जे पुछंदे, तुझे तरको हाली जे पुछंदे, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। बरदड़ा पर जो हाली जे पुछंदे, बरदड़ा पर जो हाली जे पुछंदे, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। अख उञारा, मुंह उञारा, मिर्ग उञारा, नैन मिर्ग उञारा, गोढ़न गोहा साधू गालू
परमत वारा नैन परमत वारा छमरा छपर जो हाल जे पुछने रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो नालो छा आहे तव्हांजो? मुस्तफ़ा शर कीअं आहियो हिते? हिते घुमण जे लाइ आया आहियूं असीं। तव्हां छा ॾिठो भला हिते जे माण्हुनि सां कहिड़ा मसइला आहिनि? हिते जे माण्हुनि सां मसइलो जीअं असांजे पूरे तर जे अंदरि हालात जेके माण्हुनि जा आमतौर ते ख़राबु आहिनि हिननि जा हालात उन्हनि खां वधीक त बदतर हालात आहिनि। जीअं असांजो थर जेको आहे छाछरो आहे मिठी आहे या उनखां अॻिते जो जेको थर आहे उते जा इलाइक़े जे माण्हुनि जा थरनि जा जेके हालात आहिनि हीअ उन जहिड़ा ई इलाइक़ो आहे उन वांगुरु तरीक़े सां ही माण्हू आहिनि। हिते ढंढ में रहण करण रस्ता आहिनि कोन, गाॾी का सहूलियत कोन्हे, हिते स्कूल जी सहूलियत कान्हे का, हिते माण्हू अची सघे हिते को पिकनिक पॉइंट करे सघे या ही माण्हू जेके हिते मल्हाह हिते मच्छी मारनि था इन्हनि जे लाइ को सहूलियतूं हुजनि, इन्हनि खे स्कूल हुजे, इन्हनि जा ॿार पढ़ी सघनि, हिननि जे ॿारनि जी जेका हालत आहे हिननि जे कंहिंखे का जुती कोन्हे, कंहिंखे कपिड़ो कोन्हे, कंहिंखे कमीज़ कान्हे, कंहिंखे कांच कोन्हे ऐं इन हालतुनि में जेके हिननि खे या जुतियुनि में आहे कोन त हिते कंडो लॻी वञे या इन खां वधीक का बीमारी थी पवे त ही माण्हू दाना हिते रस्ते में रुगो शहर ते रोड ते पहुचण में ही विच में ई मरी वेंदा आहिनि। राति जो ॾींहुं राति जो अगरि हिन में बीमारी का वॾी पइजी वञे त ही अञा शहर में कंहिं चङी जाइ ते इस्पताल में पहुचण जे लाइ बि हिन माण्हुनि जी हालत ॾाढी ख़राबु थी वेंदी हली ऐं हितां खां अञा शायदि लाश बि ही खणी किथे ॿाहिरि खणी पूरण जे लाइ वञनि त उन्हनि जे लाइ बि रस्तो हिते कोन्हे ऐं सरकार खे घुरिजे त हिन तरफ़ ध्यानु ॾिए ऐं हिते रस्ता रोड ठाहिनि ऐं हिन जेको लुक आहे हिते जो ही तमामु ख़ूबसूरत लुक आहे, हिन जो व्यू एॾो ख़ूबसूरत आहे जो हिते पिकनिक जे हवाले सां रोड रस्ता ऐं बूट ठाहे ॾियनि, हिते जंगला वग़ैरह ठाहे ॾियनि, हिते कुझु अन स्पॉट ॾियनि त शहर जो माण्हू मीरपुर हैदराबाद मिठी उमरकोट सांगड़ इन पूरे तर जा माण्हू जेके हितां खां ॾूरांहनि इलाइक़नि में किंजर ते कराची में ॿियनि इलाइक़नि ते घुमणु वञनि था। हीअ उनखां वधीक ख़ूबसूरत जॻह आहे ऐं ख़ूबसूरत लोकेशन आहे। हिते जो माण्हू हुते घुमण जे लाइ हिते अची सघनि था ऐं हिते रोज़गार जा ज़रिया खुली पवंदा। हिते को कैबिननि वारो हूंदो, को होटल वारो हूंदो, को चणे वारो हूंदो, को जन आज गजरुनि वारो हूंदो, इन क़िस्म जा हिते अनेक आना रोज़गार खुली पवंदा, हिन माण्हुनि जा वारा न्यारा थी पवंदा। पर असांजी जन जेका हुकूमत आहे हिते जा जेके कामूर आहिनि, हिते जा जेके नुमाइंदा आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते वॾियुनि गाॾियुनि में तॾहिं था पहुचनि जॾहिं 5 सालनि खां पोइ इलेक्शन जो दौरु अचे थो। उहे हिननि खे ख़ूबसूरत रस्ता ऐं ख़ूबसूरत जेके सरस बाग ॾेखारे वोट वठण खां पोइ हू वरी हिन पासे ध्यानु ॾिसण बि कोन ईंदा आहिनि त पोयनि माण्हुनि जो जिथां असां वोट वरितो जिन वोटनि जे ज़रिए असीं हिन ऐवानुनि ताईं पहुता आहियूं उन्हनि जो हाल कहिड़ो आहे, उन्हनि सां कहिड़ी वेधन थिए थी, उन्हनि जा माण्हुनि जा लाश कीअं था धोपनि, उन्हनि जे लाशनि खे अलाए गुसल कीअं थो अचे ऐं उन्हनि जी रहणी कहिड़ी कीअं आहे, उन्हनि जे स्कूल में ॿार पढ़नि था या नथा पढ़नि। हुननि जा ॿार त लंडन ऐं दुबई ऐं कराची ऐं हैदराबाद में पढ़नि था पर हिननि ॿारनि जे पढ़ण जे लाइ त हिते स्कूल बि कोन्हे। हीअ रुगो हिते ई आहे न ईअं घुमंदे फिरंदे ऐं मच्छियूं मारींदे ऐं पापलेट 10 रुपया 15 रुपया या 25 रुपया 30 रुपया किलो में हिते फ़रोख़्त कनि था। हितां असां रस्ते में ॾिठो त हिननि जा जेके अञा मोहाना जेके अञा खयो पियो विया अञा इहो मच्छी जेका मारे खयो पियो विया त उहो घोड़नि ते हुया। हुन घोड़नि जी हालत हिन माण्हुनि खां बि वधीक वियल आहे छो त खाइण लाइ जॾहिं माण्हुनि वटि मानी कोन्हे त घोड़ा त छाजो हाणे गाह चटंदा। तव्हां पाण ॾिसो पिया हिते रुगो देवियुनि खे बाहि लॻी पई आहे त लॻे ईअं थो महसूसु ईअं थो थिए जो हीअ माण्हू मच्छी खां वधीक जेको आहे हीअ देवियूं साड़े हिननि जो काठ खे था कढे वञी उहो काठ विकिणंदा जेको कमंद जे रेट खां बि वधीक महांगो विकामे थो। ऐं गुज़ारिश आहे त हिते हालतूं बहितर कजनि, स्कूल क़ाइमु कजनि, रोड रस्ता ॾिजनि ऐं हिते कोई पिकनिक पॉइंटूं ठाहे ॾिजनि जीअं माण्हू हिते अची इंजॉय करे सघे ऐं हिननि जो हालात बहितर थी सघनि। नालो छा आहे तव्हांजो? अली अस्कर। छा कंदो आहीं तूं? असीं मच्छी मारंदा आहियूं। हींअर भला मच्छी आहे सही? हींअर मच्छी पापलेट नंढिया नंढा केतिरी मारींदा आहियो? असीं मारंदा आहियूं 5 किलो 6 किलो एतिरी अंदाज़े मारंदा आहियूं। हिते भला कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? असांजा मसइला आहिनि पाणी खारो आहे, नलको खारो आहे, पाणी नलको लॻे थो मिठो पाणी कोन थो थिए हिते न। असांजे स्कूलनि जी बि सवलाई कोन्हे, असांखे रोडनि जी बि सवलाई कोन्हे, असांखे का सवलाई कोन्हे, अस्पताल बि कोन्हे। हिते भला मच्छी मारण में तव्हांखे का रुकावट आहे छा? असां हाणे हिते त ॿुधायां रुकावट अञा कोन्हे। मच्छी जेके मिठो पाणी अचे थो न उहो मिठो पाणी अचे थो त अञा मच्छी मारींदा वॾी। जे मिठो पाणी नथो अचे त पोइ वॾी मच्छी थिए कोन थी। मिठो पाणी कॾहिं ईंदो आहे तव्हां वटि? असां वटि बरसातिनि जी टाइम ते ईंदो आहे। जी हा।
बरसातुनि जे टाइम ते ईंदो आहे। हाणे पाणी यको बरसाती वसी कोन ॿोॾे हेल पई कोन, सफ़ा पाणी खारो थी वियो, सफ़ा पाणी सुकी वियो। दया 5 किलो मारियूं था, 20 रुपया किलो दया था ॾियूं, 6 किलो था मारियूं, असांखे 100 रुपया तारीख़ थिए थी, असीं छा अटो वठूं? 2 किलो अटो वठूं था, उहो खायूं था शाम सुबुह बसि। न पोइ मच्छी खां सवाइ भला हिते ॿियो को रोज़गार जो ज़रियो? ॿियो रोज़गार असां वटि आहे कोन, रोड आहे कोन, असीं काठी छांबो खणी वञूं, छा ते खणी वञूं? असीं का शइ कोन्हे, असांखे सवलाई हिते जे माण्हुनि खे भला नौकिरियूं वग़ैरह? हिते नौकिरी असांजा आहिनि बिना पढ़ियल वीचारा, सभु हीअं पढ़ियल को बि कोन्हे, स्कूल बि कोन्हे? स्कूल बि कोन्हे, अस्पताल का आहे? अस्पताल बि कोन्हे। पोइ माण्हू बीमार थियनि था उहे? माण्हू बीमार थियनि था, उहो वीचारो 3 ॾींहं 4 ॾींहंनि खां पोइ घोड़नि ते वठियो, पोइ उते खयूं, उते था रसायूं। जी हा, पोइ 4-5 ॾींहंनि खां पोइ उते रसायूं था, असांखे को सवलाई कोन्हे। अस्पतालनि में भला इलाज थिए थो जेको उमरकोट वञो था या ढोरो नारो वञो था? उते वञूं था अस्पताल में, उते वञूं था त असीं माना 3 ॾींहं 4 ॾींहं यको लॻो वञनि, को बीमारी ॾाढी अचो वञे, 4-5 ॾींहंनि जो असां माण्हू मरीज़ रखे पोइ वञूं, असीं उते वञूं त उते ख़र्चे असां 200 रुपया कमायूं, उहे मरीज़नि में उते हणी छॾियूं, असीं सामान छा वठूं? अटो सामान छा वठूं? कंहिंखां मुतालबो कंदे तव्हांजा मसइला हल थियनि? असां चवंदा आसिफ़ ज़रदारी खे चवंदा असांजी हालत अहिड़ी ॾिसो, जेको माण्हू मोकिले को ॾिसे, जियो असांजे ॿार नंढड़ा बुख था मरनि, असांजे ॿारनि खे का सवलाई कोन्हे, नंढा न कपिड़ा न छा न असीं लटा छा वठूं? असांजो गुज़ारो थिए त 2 किलो या 4 किलो दया मारियूं, न मां सामान वठूं, असां लटा छा वठूं? स्कूलनि में ॿार छा दाख़िल कयूं असीं? को बीमारी सीमारी थिए थी, उहो बि 4-5 ॾींहंनि खां पोइ था खयूं वञूं। हाणे आसिफ़ ज़रदारी खे असीं चऊं था त कीअं बि करे ॾिसी वञे। नाज़रीन, हिते जे मलान जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त असांखे का बि सहूलियत कोन्हे, बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहियूं। सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम में असां वटि जेके वोट वठणु अचनि था, हिन वक़्तु बि हितां जा जेके रवासी या हितां जा मलाह या चहिरनि थर में जी ॾोकार आहे, सॼी इंतिज़ामिया या उते आहे, मगर असां जेको वेठा आहियूं वारियासो इलाइक़ो आहे, हीअ बि थर आहे। हिते कॾहिं बरसाति पए थो, को रोज़गार जो ज़रियो असांजो थिए थो, या मच्छी जेको पाणी मिठो थिए थो, असां जेको मच्छी ते गुज़र सफ़र आहे उहा मच्छी मिले थी, मगर हिन वक़्तु असां वटि का शइ कोन्हे। हिननि जो बि जेको अॻु सदर आसिफ़ अली ज़रदारी खां या बिलावल भुट्टो खां, सिंध जे वॾे वज़ीर काइम अली शाह खां पिणु इहो मुतालबो करे आया आहिनि त असांखे जेको ढोरो नारो खां 5 किलोमीटर रस्तो आहे उहो असांखे ॾिनो वञे, असांखे रोज़गार जा मौक़ा ॾिना वञनि, ऐं असांखे जेके बि हिते जेके सहूलियतूं आहिनि, हेल्थ जूं सिहत जूं सहूलियत आहे, उन खां तइलीम जी सहूलियत खां जेके असीं वांझाइलियूं आहिनि, असांखे सहूलियतूं फिराम कयूं वञनि। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे हितां जे जेके हिन इलाइक़े में जेको वारियासी इलाइक़े में जेको गाॾियूं हलाए हिते जेको पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। चाचा, नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद सलेमान। छा कंदा, गाॾी हलाईंदा? गाड़ी हलंदा आहियूं। हा चाचा, तव्हां कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में गाॾी खणी वेंदा आहियो, केतिरो किरायो वठंदा आहियो? हिते इलाइक़नि में कहिड़ा मसइला आहिनि? किला करते ईंदा आहियूं त वठो 1000 रुपया। ग़रीब मिसकिन हुन पैसो कोन्हे, छा करियूं? 1000 वठंदा आहियूं। अॻिते ॻोठ ॿिया हेॾा हिन पासे ॻोठ आहे राजड़नि जो, उहो हुतां फिरी वेंदा आहियूं, उनखे वरी 1500 वठंदा। जीअं ॿिए ॻोठ में वञूं त उन वरी ओड़े हिसाब सां को पोइ 100-200 घटि या वधीक अहिड़े हिसाब सां। रस्ते जी सहूलियत कोन, रुगो कंटा रोज़गार पे घणी आहे, रोड आहे कोन, डीज़ल बि जाम महांगो आहे, हुनखे सवाइ जेको सो गाॾी बि जेको तो विझण चढ़ी आयो, अहिड़ी हालत आहे, एॾी मुसीबत ॻाल्हि छॾे ॾे। रोज़गार बि कोन्हे मिसकिन में, रोड वोड हुजे न, सहूलियत हुजे त हिननि ते असांजो धड़ाधड़ धंधो थी वञे, हिन जो रोज़गार थी वञे। केतिरियूं गाॾियूं हलंदियूं आहिनि जिते रस्ता न आहिनि, तव्हां उते बि जीपूं हलाए पिया, केतिरियूं गाॾियूं हलंदियूं आहिनि? गाॾियूं जाम हलंदियूं, घटि में घटि 4-5 गाॾियूं हलंदियूं हिते। वारनि में बि अचड़ो थर में वञनि थियूं, वारनि में वञनि थियूं, ऐं उहो त वापसि डोल डेली वञनि था, को ॿिए टे ॾींहुं वञनि, अहिड़े सां रोड उन बि कोन्हे, सिर्फ़ु खारो रोड ते इहो 10-12 किलोमीटर रोड ठहियो आहे, उन खां पोइ सॼो ईअं अचड़ो थर जेको सो सॼो ईअं आहे, का शइ कोन्हे। कहिड़ा मसइला आहिनि तव्हां हिते जे इलाइक़नि जा, केतिरे अरसे खां गाॾियूं हलाए पिया, हिते इलाइक़नि जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? बुनियादी मसइला इहे आहिनि, बसि रोड जी सहूलियत का कोन्हे। MPA जेका अचनि था दरवेश जेको इहो पंहिंजो कार्ड वठनि था वोट, उन खां पोइ वरी का पतो ई कोन थो वठनि, बसि ख़बर ई कोन्हे छा अव्हांखे का तकलीफ़ आहे, को बीमारी, को बीमारी, को रोड जी सहूलियत आहे, को अस्पताल जी सहूलियत, के स्कूल जी सहूलियत, हीअ सभु ॿार वीचारा वेठा आहिनि। कंहिंजो को पढ़ियलु कोन्हे, हिकिड़ो मौलवी पर मसी ठाराए मीअं सभु, उते मौलवी छॾे, उहो मौलवी 12 खां उहो भॼी वियो। बुख में केरु वेहे, मिसकिन माण्हू त छा वेहे, उहो ई भॼी वियो। ॿार बि रहिजी आदम न हेॾां रहिया न होॾां रहिया, एॾी तकलीफ़, स्कूल त माॻी विझनि न आहे कोन, सभु एॾी तकलीफ़ का छॾे ॾे। ये केतिरनि अहिड़नि ॻोठनि में स्कूलूं हेॾा ॻोठ, हीअ तकलीफ़ जेके हेॾा इहे ॻोठ राजण जा 8 ॻोठ आहिनि, इहे जेके उन में बि कोन्हे, कहिड़ा ॻोठनि जे हेॾा हिकिड़ो ॻोठ आहे पंहिंजो इहो गग जो ॻोठ आहे, वरी मोढा कर अॻियां राजण जो ॻोठ आहे, वरी मथे आहे पंहिंजो इहो भोरण जो ॻोठ आहे, पोइ हेॾा वरी किला कर जो ॻोठ आहे, इहो रोजो राजण जो आहे, पोइ वरी मीरल राजण जो ॻोठ अॻियां आहे, उहो हालीजन जो आहे, उन खां पोइ समन जो ॻोठ आहे। छाजे करे हिते बुनियादी सहूलियतूं कनि, रोड रस्तनि जे करे मसइला आहिनि या सिर्फ़ु रोड जे करे? अगरि रस्तो ठही वञे त असां ॾिठो आहे हिन इलाइक़े वारा चवनि था त ढोरे नारे खां 5 किलोमीटर परे असीं वेठा आहियूं, इहे सभु केतिरनि किलोमीटरनि ताईं ॻोठनि? इहे ॻोठ पर हीअ त 5 किलोमीटर हिकिड़ो आहे, खंबेरे खां अॻिते पर ढोरा परे आहे, पर खंबेरे खां 5 किलोमीटर रोड हिनखे मिले, उन खां पोइ ॿिया रोड हेॾा ॻोठनि, उहे त परे जाम आहिनि, पर वेझा वेझा करे हिकिड़ो ॻोठ साम्हूं नज़र अचे पियो, साईं ॾिस
इहो ॻोठ बि इहो 8-10 किलोमीटर इनखे बि रोड कोन्हे माण्हू त जाम तकलीफ़ रोड जे करे आहे रुगो रोड ठही वञे न। तव्हां ही गाॾियूं हलायो था हितां जा जेके मरीज़ या हितां जा जेके ज़ाहिरा पीरसन औरतूं बि हूंदियूं मर्द हूंदा हिननि जा मासूम ॿारड़ा बि हूंदा इहे जेके बीमार थियनि था कहिड़े नमूने खणी ईंदा? वीचारा खणी पवंदा गाॾियुनि में जाम पैसे तकलीफ़ थी वीचारनि खे छा कनि मुश्किल पैसो कोन्हे हाणे अटे जे कनि जो मरीज़ कनि पोइ त असांखे फ़ोन कंदासीं ईंदा आहियूं पोइ वीचारनि सां कुझु असीं पवंदा कुझु हीअ पंहिंजो अटो वटो विकिणी करे असांखे खणी हुते मरीज़ वठी वेंदा आहियूं हिते सुबुह घणे बाक़ी कोन था पर क़िस्मत कंदा छो ऐं मरीज़ जी हालत घणी ख़राबु आहे त पोइ असांखे फोन कंदा पोइ असीं खणी ईंदा आहियूं छा करिजे रोड हुजे त रक्षो बि अची सघे थो हर सवारी अची सघे थी रोड जे करे वरी तकलीफ़ जे करे जेको सो अहिड़ी फोर गाॾियूं ही फोर गाॾियूं माॻियूं बंदि भेण इन्हनि सभिनी ॻोठनि जे अंदरि छा स्कूलूं आहिनि या न? स्कूल किल ॻोठ में आहे कहिड़े में आहिनि त मास्तर कोन्हनि ऐं बसि हिन करे किला करे ॻोठ हिन में त वीचारनि आहे जेको अचे थो न उतां जी वापसि वञूं तंहिंखां पोइ को पतो ई वरी पुछनि वरी जॾहिं इलेक्शन 5 साल थिए चौथे साल थिए 3 साल थिए वरी तरह ईंदा वरी बाबा हिनखे ॾाढा भाकरो विझी मिली करे ऐं हिनखे वठी वोट वरी वेंदा पोइ वरी पुछंदा कोन पोइ हीअ रस्ता हीअ पाण घोड़नि ते मच्छियूं ढोए 2 किलो 4 किलो मारींदा उन में गुज़ारो अटो वठंदा जान छुटिया अलाह कर चला बसि। न ज़ाहिरा घोड़ा धारनि था त घोड़नि जो बि त ख़र्चो हूंदो? घोड़े जो ख़र्चु लाज़मी आहे त घोड़े खे दाणो 2 किलो खपे उहो किथां अटे जे करे दाणे जी ॻाल्हि केॾा वञनि हा गाह त किथां आयो गाह त हुई कोन दाणे जे करे अटे जे करे अहिड़ी हालत गाह छॾे तमामु वॾी तकलीफ़ थी वॾी तकलीफ़ थी 200-300 रुपया लूसण किथां लूसण कंदे एतिरो मच्छी कोन था मारीनि जाम तकलीफ़ है। अभी पढ़ो था या ना? असीं पढ़ूंगा किथे? वो उधर मस्जिद में स्कूल आहे वटि? ना स्कूल कोने स्कूल हुजे त वो पढ़ूं हाँ? चप्पल खाली मस्जिद में पढ़ो था बाक़ी स्कूल वग़ैरह स्कूल लगे कोनो आई कोन्हे मास्तर आहे हिकिड़ो स्कूल बि कोन्हे स्कूल हुजे त स्कूल कोने की हाँ असांखे स्कूल ॾियो पढ़ूं सिर्फ पढ़ियल आहीं? हाँ हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे समाजी अॻवान वकील कांजी राणो भील ही बि घुमण लाइ आया आहिनि असां त हिननि खां पुछो था त तव्हां हिन कहिड़ी हालति में तव्हां थर बि वेंदा आहियो थर में मुसलसल ॾुकार आहे त हिते तव्हां छा ॾिठो कहिड़ा मसइला आहिनि हिननि सां? हिते ख़ासि तौर ते नाज़रीन जेके ही डंडूं आहिनि जेके मिठे पाणी जूं डंडूं आहिनि ख़ासि तौर ते जीअं बुड़दी आहे ऐं जेका हितां किलांकर आहे ऐं तंहिंखां पोइ हीअ जेका पालारो डंड आहे इन्हनि में जेको ढोरे माण्हुनि जो मिठो पाणी ईंदो हुयो त हिते जेका असां मिठे पाणी ते वधीक मच्छी थींदी ऐं वधीक वज़राइती मच्छी थींदी ऐं उन मच्छी जो वज़न जेको आहे सो 10-15 खां 20 किलो 25 किलो ताईं थींदो हुयो पर गुज़िरियल 2 सालनि खां बरसातूं न पवण जे करे जेको आहे सो उहो मिठो पाणी ढोरे जो उहो न पियो अचे ऐं ढोरे खां मिठे पाणी जा जेके वाटर कोर्स हूंदा हुया जेके लंग हूंदा हुआ
तंहिंखां ज़रिए मिठो पाणी हिते ईंदो हुयो, उते बासण उहे मिठो पाणी बंदि करे छॾियो, पंहिंजी बनियूं आबाद करे रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हीअ जेके डंडूं हितां खां 16 खां 17 डंडूं आहिनि, हीअ जेके अछड़थर जेके लॻनि थियूं इलाइक़े खे, उते तक़रीबन 80% जेको आहे सो सैकड़ो डंडुनि ते बासर माण्हुनि जो कब्ज़ो थी वियो आहे। ऐं उते जेके ग़रीब मिसकिन मला माण्हू उन्हनि खे मच्छी मारण ॾिनी नथी वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके मच्छी थोरी घणी उहे मारींदा आहिनि त उते जेको आहे सो इन ई एरिया में जेको आहे सो मच्छी खे स्टोरेज करण जो को अहिड़ो बंदोबस्तु थियल न आहे ताकी उहे मच्छी माण्हू उते स्टोरेज करे सघनि। तंहिंजे करे थोरी मच्छी मारे जेके हितां जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो गाॾियुनि या उन्हनि जे ज़रिए जेको आहे सो उठनि जे हिन घोड़नि जे ज़रिए वठी वेंदा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे तमामु करे घटि जेको आहे सो मुआशी फ़ाइदो थिए थो। तंहिंजे करे हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते जेको आहे सो हिन एरिया में जेको तो मच्छी स्टोरेज करण जा जेके आहिनि से उहे जेके एयर कंडीशन हाल ठाराया वञनि। ऐं स्पेशली जेको आहे सो फिशरी खातो जेको आहे उहे जेके हिननि डंडुनि ते बासर धुनि जा कब्ज़ा आहिनि उहे कब्ज़ा ख़ाली कराए जेके हिते जेके मुआशी पीड़ियल माण्हू आहिनि जिन जो असुल खां धंधो आहे मच्छी मारण जंहिंखे मीर बार जा मोहणा चऊं था, उहो मुकमल जेको आहे सो डंडुनि जो कब्ज़ो उन्हनि जे हवाले कयो वञे। ॿी सूरत में जेको आहे सो उहे वीचारा तमामु क़सम परस्ती ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ऐं उहे माण्हू पंहिंजो असुल जेको धंधो मच्छी मारण जो छॾे करे काठियूं वढण ऐं ॿिए धंधे मज़दूरी ते जेको आहे सो करण ते मजबूर आहिनि। घणा ई एतिरा हितां खां वीचारा मला माण्हू हुया जेके मज़दूर माण्हू हुया, उहे जेको आहे सो हितां रोज़गार न हुजण जे करे हितां लॾपण करे विया आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजी सिंध हुकूमत ऐं मर्कज़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त फौरी तौर ते जेको आहे सो हिते हिननि जे मुआशी हालत बहितर करण जे लाइ हिते तरक़ियती कमनि जो ॼार विछायो वञे। साईं सांगण खणींदा आहियूं, सांगण खणींदा वरी मुसीबत सुबुह सवेल ईंदा आहियूं 5 बजे खणी त गाॾा हाणे असांजे तंग पुलिसूं करे थी जाम असांखे मच्छी खे वञे पैसा वठी वञे 50 असां वठी वञनि। ग़रीब आहियूं मिसकिन आहियूं, मच्छी मागी साईं मिले थी हिते अघु हले कोन 200 मथे मच्छी हले कोन थी 180 साईं मिले थी माना भाड़े ख़र्च पए थी। केॾियूं पना ठेला गाॾा किराया हर शइ त असां इहो आहे त मच्छी वधाइनि थोरो अघु वधाइनि न को नौकिरी छा ग़रीब आहियूं सफ़ा उहे त असांखे कोन पिया सफ़ा मच्छी मागी हलाईंदा उहो असां 200 मथे ॾींदा मच्छी असांखे। मसला साईं इहे त मच्छी असांखे मिले थी महांगी हिते 200 खां मथे रेट आहे कोन मीरपुर में। जेको ग्राहक अचे थो 200 रुपया वठे थो। जे असीं 200 रुपया किलो हलायूं था त असांखे मार्केट वारा बि कावड़ था कनि त तव्हां रेट घटि करे हलायो था। पोइ पुलिस खे हू चवनि था त पुलिस वारा वरी असांखे तंग कंदा आहिनि हिते चवंदा आहिनि हिते ठेला वेला न बीहारियो। पोइ वरी ईंदा आहिनि वरी चवंदा आहिनि भला ठेला बीहारियो था त 50-100 रुपया असांखे चांहि पाणी जो ॾियो या मच्छी ॾियो। ॿियो असांखे को मसइलो कोन्हे, इहे पुलिस वारा तंग कनि था असीं बीठा आहियूं। असां पोइ सही मच्छी आवाम खे सही बैठी मार्केट जेका आहे सही मच्छी हलाए थी सफ़ा फर्स्ट क्लास मच्छी हले थी ऐं सॼे शहर जा माण्हू हिन में ख़ुशि आहिनि त हीअ ठेला हुजनि भले मार्केट वारा 350 रुपया किलो हलाइनि था मच्छी। इहे ई मसइला आहिनि ॿियो कुझु कोन्हे। साईं इहो आहे त मार्केट में थोरी महांगी मिले थी हिते जेके गाॾा वारा वेठा आहिनि सम्झूं असीं बि कोन था त भई कहिड़ी मच्छी आहे मोराकी आहे पतंग छल मतिलबु कहिड़ी ॿुधाइनि था असांखे त भई हीअ आहे असां त बिस्मिल्लाह करे वठी था वञूं। पोइ बसि हिते आहे कुझु रेट घटि कनि था तक़रीबन 250 ॿुधाइनि था पोइ 200 ताईं बि 220 ताईं बि ॾेई छॾीनि था। पोइ इन जे करे असां हिते बीहंदा आहियूं फाटक ते काफ़ी मतिलबु हीअ त पहिरीं कोन हुआ हींअर जेको आहे उहो अचनि था सांगड़ मां मच्छी जले। पोइ इन करे सियारो आहे थोरो मज़ो अचे थो मच्छी सम्झ असांखे कोन्हे पर बिस्मिल्लाह करे जेको मल्हानि जी मर्ज़ी जेका ॾिनो पोइ मोराखो आहे कुरड़ो आहे थेरी आहे गुलफाम आहे ग्रास आहे सिल्वर आहे ये सभु खपाईंदा आहियूं। ॾाही मच्छी आहे पोपरी मच्छी आहे ये सभु मच्छी खपाईंदा आहियूं। असीं हिते कुरड़ो आणींदा आहियूं गुलफाम आणींदा आहियूं ग्रास आणींदा आहियूं थेरी आणींदा आहियूं सिल्वर आणींदा आहियूं कुंद मच्छी आणींदा आहियूं खगो मच्छी आणींदा आहियूं। मच्छी सुठो कुरड़ो साईं असां मतिलबु मिक्स मिलंदी आहे सभु मच्छी पोइ उन हिसाब सां असीं हलाईंदा आहियूं। बसि पोइ बचने वारा माण्हू ग़रीब माण्हू उनजी रोज़ी कंदा आहियूं कुरड़ो वधीक हलंदो आहे। जी हा नाज़रीन हिते डंडनि ते जेके मल्हाह जेका उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हिते जे रवासियुनि जा तव्हां हिते जा उन खां अलावा हिते जेके गाॾी हलाइनि था उन जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त असां वटि का बि सहूलियत कोन्हे जॾहिं हिन ॻोठ में असां हिते मौजूदु आहियूं। हीअ बि सॼो ॻोठ जेको बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहे। अचो त हिकु असां सां गॾु हितां जो औरतूं जेके मौजूदु आहिनि सां ॻाल्हि ॿोल करियूं हुनजो छा चवणु। अमां कहिड़ा मसइला था थियनि तव्हांखे हिते? असांजा मसइला इहे आहिनि न असांखे इमदादी मिले न असांखे रोड मिले न असांखे स्कूल मिले न असांखे पाणी जो सुख न ग़रीबनि खे कोई ॻाल्हि जो सुख। असीं ॿाहूं ॿधी असीं त चऊं असांखे कुझु इमदादी मिले कुझु असांखे रोड मिले असांखे स्कूल मिले असांखे पाणी मिले असांखे कोई ॻाल्हि नंढड़ा पेपाली मां दया मारियूं हिननि में असांखे कुझु कोन थो फ़ाइदो थिए
हाँ असां ग़रीबनि खे असां जेको दाद कयो असीं ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं मूंखे त असांजो दाद कयो अमा हिते भला जेका मच्छी मारियो था इन्हनि मां तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो? कुझु कोन असांजो गुज़ारो थिए थो 2 सर मारियूं 3 सर मारियूं हिन में असांखे कुझु कोन थो गुज़ारो थिए असांजो ग़रीबनि खे इमदादी मिले पासे कोन वञो खॼो असांजो न को ज़िमेदार न को केरु दाद करे कोन थो बाक़ी ज़िमेदार केरु कोन अमीं पाण कयो असांजी दाद कयो ग़रीबनि जो हिते भला का अस्पताल वग़ैरह जो माण्हू बीमार थिए उनखे केॾां खणी वञनि हिते त रोड रस्ता आहिनि ई कोन न को रोड न को रस्ता असांखे कुझु कोन असांखे रोड मिले असांखे कुझु सवारी ॿुआरी हुजे त कुझु ग़रीब गुरबो खणी वञे असां पिया आहिनि मरीज़ पिया आहिनि बीमार पोइ असांजो न को दाद न को पर वीचारा पिया किता खाइनि हिते भला तव्हां चओ था 2-2 किलो मच्छी मारियूं था हीअ छा मर्द औरतें सभु गॾु इहो ई कमु कंदा आहिनि? इहा मच्छी 2 सर मारियूं 3 सर मारियूं हिन मां कुझु असांखे फ़ाइदो ज़रो कोन असांखे थिए पोइ ग़रीब छा पेट पारियूं छा असीं ॿियो कयूं हुन मज़ा असां ग़रीबनि खे कुझु को मिले त कुझु ग़रीब असीं को साह पटियूं खाई ॿारड़ा भला तव्हांजा ॿारड़ा भला पढ़ंदा या? ॿार असांजा छा पढ़नि न असांखे स्कूल मिले न असांखे ॿियो मिले असांजा पेरनि घर वीचारा ॿार वीचारा छा पढ़नि छा कनि वीचारनि खे कुझु कोन थो वीचारनि खे मिले पोइ वीचारा ग़रीब बसि माठियूं खे वेठा किथे गुज़र सफ़र आहे ॿियो भला मच्छी में बि एतिरो कोन्हे या 2 किलो या 3 किलो तव्हां मच्छी मारियो था उन ते गुज़र सफ़र उन खां अलावा भला छा कहिड़ो कारोबार आहिनि? कुझु असां छा कारोबार पोइ असांखे काठियूं खनि उन काठियुनि ते गुज़ारो करे 2 छांबा वीचारा कयो वञूं हुन करे गॾान ते खयो वञनि गॾान वीचारा कुझु थोरा घणो पेट परियो बुख लॻण कॾहिं खाऊं कॾहिं ढो कॾहिं कीअं का वक़्तु पास पंहिंजो कयूं पिया पाण छा कयूं कुझु करे का शइ असांखे कोन थी मिले अमा कहिड़ा मसइला आहिनि हिते तव्हां खां? असीं बुख था मरूं न को त इहो स्कूल न को छा न को रोड न को छा बुख था मरूं जेका दादी अचे थो ॿाहिरि ॾेई छॾनि चवनि हेॾे आहे ई कोन्हे घुमण छा ते गुज़र सफ़र आहे तव्हांजो? असांजो इहे मच्छी 2 सर 3 सर मारियूं उन मां गुज़र बसि केतिरे जी वेंदी आहे हा मच्छी छा वञे 500-600 इन मां छा थींदो इन में छा गुज़र थींदो छा अटो थींदो छा सामान थींदो बीमार सीमार करूं त हिते किना थी वेंदासीं केरु खणंदो हिते असांखे अस्पताल में उमरकोट वञो था पोइ छा ते वञो था? उमरकोट था वञूं त हितां वञूं था घिसकी था वञूं त छा कयूं बीमार सीमार वञूं हुते केतिरे अरसे खां तव्हां हिते वेठा आहियो? असीं त घणा साल थिया आहिनि हिते वेठा आहियूं हा अवां जेके वोट वठण अचंदा पोइ वरी वोट वठी ईंदा आहिनि या न? हा ईंदा आहिनि वोट वठी हलिया वञनि पोइ कुझु कोन ॾियनि हा तव्हांजे ॻोठ में कंहिंखे भला नौकिरी आहे? कंहिंखे कोन्हे नौकिरी कंहिं वठो नौकिरी कोन्हे स्कूल ई कोन्हे न को पढ़ियल न को पढ़ियल स्कूल आहे न को स्कूल आहे अस्पताल का न का अस्पताल आहे हा हिते ख़ुदा न कसा राति जो अहिड़ो माण्हू बीमार थी वञे पोइ कीअं कंदा? पोइ छा कयूं पोइ केॾे गाॾीअ ते माण्हू मोकिलियूं त कोन मिले पोइ राति जो लोड़े पोइ सुबुह जो खणी गॾनि कॾूं बि विया कनि अमा कहिड़ा मसइला आहिनि हिते? असांजा मसइला आहे न असांजी मच्छी आहे नंढी पापुलेट न असीं मारियूं 4-5 किलो असांजी पूरी थिए कोन थी असीं ग़रीब माण्हू तोरी ॿधूं पनियूं मथनि ते खणी तॾहिं कमायूं तॾहिं खाऊं ऐं हिते पाणी खारू आहे न असां वटि रोड आहे न असां वटि स्कूल आहे कुझु कोन्हे का शइ असां वटि कोन्हे असीं पाण बुखनि में था मरूं ग़रीब माण्हू हाणे वञी केॾे कोन था सघूं असांजी डंडियूं खारियूं वीही आहिनि असांखे मसइलो असांजो कोन हल थी वियो हिते असां घणनि कंहिंजे करे ॻाल्हाए वियो पर असांखे का चीज़ वठी कोन ॾिनी अथनि हा असांखे का चीज़ वठी कोन ॾिनी अथनि उहा असां वोटनि वारनि सां ॻाल्हायो असां वटि वोट वठी ॾियनि था असांखे कुझु कोन वोटनि वारनि बि कुझु कोन ॾिनो असांजो केरु मसइलो हल कोन थो करे असांजी हले ई कोन थी मथे असांखे का शइ कोन था ॾियनि असीं पापुलेट नंढा मारियूं असीं 4-5 किलो असांजा बचा ॿार सूरनि में असीं ग़रीब वञूं कहिड़े पासे 4-5 किलो मच्छी वेंदी 100 कमायूं या 50 कमायूं ॿियो कुझु कोन कमायूं तव्हांजे ॿारनि जो गुज़र सफ़र थिए थो? न कुझु कोन थिए थो असीं न कपिड़ो छामा वठूंसीं बीमारी सीमारी छामा करायूं असांजो पाणी खारो वीही सभु को पाणी असांजो थिए हली कोन थो थिए असीं छा पीऊं छा कयूं पाणी जेको ख़राबु या खारो पीअण ते बीमारी कोन थिए? बीमार थियनि थियूं न असीं असीं भरे पाणी पर या बेज़ार थिया आहियूं असीं लाचार वेठा आहियूं जे ॿिए ढंढुनि ते वञूं तॾहिं बि असांखे मोचड़ो मार कुट मिले केरु ढंढुनि ते अव्हांखे मार कुट? असांजे मार कुट असांखे ज़िमीदार था कनि ज़िमीदार था कनि तॾहिं चवनि त मारियो ई न मच्छी असीं ग़रीब वञूं कहिड़े पासे हा असांजो मसइलो हली कोन थो थिए असांखे का चीज़ ई कोन थी मिले ही मच्छी तव्हां केॾां खणी वेंदा जेके मारियो था तव्हां औरतूं खणींदा या तव्हांजा मर्द खणींदा? मर्द खणींदा वञनि हा मर्द खणींदा वञनि औरतूं बि खणी खपाइनि त मर्द खपाइनि असीं तोरी ॿधूं असीं बुख मरदे वञूं केॾी ॿार वठी न पोइ जेॾी मच्छी नथी मरे या तव्हां किथां पैसा आणियो कीअं थो गुज़र सफ़र? पोइ कीअं गुज़र केॾी बुखूं पिया कटियूं का चीज़ नथा वठूं माठ खे वेठा आहियूं पोइ हाणे केॾां वञूं हा त बीमार सीमारी थिए करे असांखे न गाॾी मिले न ॿी मिले रोड हुजे त असीं वञूं का ॿार बचो वठी पोइ असीं लोड़ियो कंहिं मरियो वञनि ख़तमु थियो कंहिं वरी बचियो वञनि हींअर भला माण्हुनि में या माल में बीमारी वग़ैरह आहे? हा हींअर बीमारी आहे पर घटि आहे अॻे जाम हूंदी हुई हा हिते के डॉक्टरनि जूं टीमूं वग़ैरह जी थर ॾे वञनि त ही तव्हां बि थर में वेठा आहियो हिते का डॉक्टर जी टीम? हेॾे थर ॾे डॉक्टर बीठा न असां वटि कोई चीज़ कोन्हे
नाज़रीन तव्हां हिते जे मल्हान जा या हितां जा कुझु नौजवान जेके घुमण लाइ आया आहिनि उन्हनि जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि खे न रोडनि जी सहूलियत आहे, न रस्तनि जी सहूलियत आहे, न पीअण जे पाणीअ जी सहूलियत आहे, न हिननि ग़रीब मिसकिननि खे को रोज़गार जा कहिड़ा मौक़ा आहिनि। हिननि जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार तव्हां पाण ॾिसी सघो था त जेके पेरनि उघाड़ा कपिड़ा फाटल ही जेके घुमी रहिया आहिनि। हुकूमत पारां वॾियूं दावूं कयूं वञनि थियूं असां जेको ग़रीबनि खे रोज़गार ॾींदासीं, हिननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कंदासीं, मगर हिननि खे को बि रोज़गार जा मौक़ा कोन्हनि। हिते जे ॻोठाणनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिते जा जेके नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि लाइ बि सख़्तु परेशानी आहे, का नौकिरी वग़ैरह कोन पई मिले। हिननि जो इहो बि चवणो हो त असांखे जेके सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम में असांजा जेका हितां जा MPA या MNA जेके चूंडिजी विया उहे इलेक्शन जे टाइम ते उन्हनि असांखे यादि कंदा आहिनि, असां वटि ईंदा आहिनि। उन खां पोइ केरु बि कोन ईंदो आहे। सियारो जेकॾहिं हिन वक़्तु जेके हिन खोड़ सारा जी बरसातूं पवनि थियूं उन टाइम ते कुझु जेके माण्हू उमरकोट या ॿियनि इलाइक़नि खां घुमण ईंदा आहिनि, सालगिराऊं कंदा आहिनि या ॿिया कंदा आहिनि, उन खां अलावा को माण्हू कोन ईंदो आहे। न हिते रोड आहिनि, न रस्ता आहिनि। हितां जा तव्हां सभिनी माण्हुनि जा वीचार ॿुधा हूंदा। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौरु नोटिस वठी ही जेके ग़रीब मिसकिन जेके बेपोच ऐं जिन वटि का रस्तो बि कोन्हे उन्हनि जा फौरी तौर ते मसइला हल कया वञनि। हिननि खे जेको रोज़गार जा मौक़ा ॾिना वञनि, न हिननि खे जेके स्कूलनि जी सहूलियतूं, उन खां अलावा सिहत जो सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़, मीरपुर ख़ासि।